نحمدہ ونصلی ونسلم علی رسولہ الکریم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. वाखाण उन करीम ऐं रहीम रब जल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो लाइक़ु आहे ऐं हिन काइनात जी तख़लीक़ उन करीम रब जल जलालहू पंहिंजी कुदरत कामिल सां कई आहे. हुन सॼियूं नेमतूं वण टिण ॿूटा माउ पीउ घर औलाद माल दौलत ज़मीनूं जाइदादूं खोड़ सारियूं ऐं वॾे में वॾी नेमत हुन पंहिंजो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अता फरमायो जो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं लॻभॻि 1,24,000 नबी सॻोरा तशरीफ़ वठी आया. उन्ही सभिनी जी उम्मत जेकी बि अल्लाह ताला अता कई संदसि मर्ज़ी, कोई पुछण वारो न आहे. पर जॾहिं ॻाल्हि आई पंहिंजे आख़िरी नबियनि जे सरदार जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस, त पोइ उन करीम रब जल जलालहू असां ते करम फरमायो, उनजो दामन नसीब फरमाई. असीं शुक्र अदा करियूं था उन करीम रब जो ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह पाक जे आख़िरी नबी ऐं तमामु नबीअनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगूरनि ते. सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन सामीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू. आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. अॼु सुबुह जी सदा अल्लाह जी बारगाह में इल्तिजा दुआ ई आहे त करीम रब जल जलालहू असांजे तमामु नाज़रीन सामीन जे घरनि ते, उन्हनि जे कारोबारनि ते, उन्हनि जे बचड़नि ते रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फ़रमाए ऐं असां सभिनी ते बि ऐं हिन प्रोग्राम में पसे पर्दा जेके असांजा मुआविनीन आहिनि, जेके डायरेक्टर आहे, प्रोग्राम मैनेजर आहे, प्रोड्यूसर आहे, कोऑर्डिनेटर आहे, कैमरामैन आहिनि, अल्लाह पाक सभिनी ते रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फ़रमाए ऐं हिन चैनल जे मालिकनि जे मथां बि अल्लाह तबारक व तआला जे करम सां, अल्लाह जी महिरबानी सां असां जेको रोज़ानो प्रोग्राम शुरू कयो आहे इहो आहे तरबियत ते मबनी. मुख़्तलिफ़ मामलात जी तरबियत जेका असांजे लाइ निहायत ज़रूरी हुजे थी, उहा असां रोज़ानो मुख़्तलिफ़ मौज़ूआत खे चूंडे उलमाए किराम खे तकलीफ़ ॾेई हिते आणींदा आहियूं ऐं तव्हांजे आॾो पेश कंदा आहियूं उहे सवालात जेके असांजी मुआशिरे में भलाई पखेड़ण में मददगार साबित थियनि. अॼु असां उन करीम रब जल जलालहू जे शुक्र जो मौज़ू चूज़ कयो आहे त करीम रब असां ते कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं अता कयूं आहिनि, असांखे छा करिणो आहे. हुन ॾियण में का कसर न आहे छॾी, असां हासिल करण में का कसर न आहे छॾी, मगर हिकिड़ो नुक़्तो रहिजी वेंदो आहे. खाईंदा त आहियूं शुक्र न आहियूं कंदा, पीअंदा त आहियूं शुक्र न आहियूं कंदा, वापराईंदा आहियूं, पाईंदा आहियूं, औलाद खोड़ सारियूं मां कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं ॻणायां. यकीनन असांजे जिस्म जे जेके लूंहं ते वार आहे न, इन वार ते उन जा अहसानात आहिनि, पर असांजे अंदरि शुक्र न आहे. जे शुक्र करियूं त छा फ़ाइदो थींदो, शुक्र न करण सां छा नुक़सानु थींदो, इन टॉपिक ते गुफ़्तगू करण जे लाइ अॼु असां मुफ़्ती तारिक़ अहमद लाशारी साहिब खे मदऊ कयो आहे, जंहिंजो ताल्लुक़ मेहूपुर सोबतपुर बलोचिस्तान सां आहे. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. मुफ़्ती साहिब, अव्हांजी महिरबानी, अव्हां वॾो पंधु करे तशरीफ़ वठी आया. अल्लाह पाक अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए. इन सां गॾोगॾु असांजे मुल्क पाकिस्तान जो नामवर सना ख़ान तमामु बहितरीन अंदाज़ में शाइर बि, नात ख़्वान बि तमामु सुहिणे अंदाज़ में अल्लाह तबारक व तआला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़ानी पेश कंदा आहिनि. इमरान अनवार क़ादरी साहब, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह. आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए. सो नाज़रीन, बिला ताख़ीर असांजे प्रोग्राम जी शुरूआत हमदे बारी ताला सां थींदी आहे. ऐं गुज़ारिश कंदुसि इमरान अनवार क़ादरी साहिब खे त हू अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में हमद पेश करण जी सआदत हासिल कनि. मेरे मौला करम, मेरे मौला करम, मेरे मौला करम, मेरे मौला करम, या रब करम की कर नज़र हम पर भी मेरे मौला, या रब करम की कर नज़र हम पर भी मेरे मौला, कर दे करम, कर दे करम, कर दे करम मैं मौला, मेरे मौला करम, मेरे मौला करम. तू है करीम मौला तेरा
کرم ہے سب پر تو ہے کریم مولا تیرا کرم ہے سب پر کر دے کرم کی ایک نظر ہم پر بھی میرے مولا میرے مولا کرم میرے مولا کرم میرے مولا کرم میرے مولا کرم کر دے عطا وہ جذبہ دے دے ہمیں یہ سعادت کر دے عطا وہ جذبہ دے دے ہمیں یہ سعادت کرتے رہیں تیرا ذکر شام و سحر اے مولا میرے مولا کرم میرے مولا کرم یہ چاند سورج اور زمین و آسماں یہ گلشن یہ چاند سورج اور زمین و آسماں یہ گلشن کرتے ہیں تیرا ہی ذکر بلبل شجر اے مولا میرے مولا کرم میرے مولا کرم عمران پر کر دے کرم پیارے نبی کے صدقے ہم سب پہ بھی کر دے کرم پیارے نبی کے صدقے مولا ہم سب پہ بھی کر دے کرم مولا علی کے صدقے کر دے مدینے کا دے دے مدینے کا سفر کر دے کرم میں مولا میرے مولا کرم 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 ماشاءاللہ تبارک و تعالی عمران انوار بھائی آپ نے بہترین انداز میں اللہ پاک کی بارگاہ میں حمد پیش کرنے کی سعادت حاصل کی اللہ پاک اپنی بارگاہ میں شرف قبولیت عطا فرمائے ناظرین اچو تا جو کہ ٹاپک تے گفتگو کرنے جلائے مفتی صاحب کا سوالات جو سلسلہ شروع کریں مفتی صاحب شکر جی معنی مفہوم شکر چیجے چھا کے ناظرین کے پیری ان جی وضاحت کرو تب پوری ان دے سوال جواب جو سلسلہ شروع کریں بسم اللہ الرحمن الرحیم اوان جو ہیں تاں جے چینل جو ماں شکر گزار آیا تاں جی دعوت تے ماں ہلی آئیس شکر وڈو وسیع مفہوم رکھندڑ لفظ آ شکر جی لفظی معنی منعم جے یعنی احسان کندڑ جے احسان جو اعتراف کرنا جکو جیکا ذات احسان کرے تھی پئی مہربانی تھی کرے انہی جی مہربانی کے منجن یہ شکر ان کے چیبو ہے ان جے مقابلے میں ایندو آ کفران نعمت یعنی انسان اگر اعتراف تو کرے تو انعام کرن وارے انعام کیو آ تو یہ شکر آ اچھا اگر انسان انہی انعام انہی احسان انہی مہربانی کے نتھو منے تو یہ کفران نعمت آ تو یہ یعنی ناشکری جو اساں وٹ اردو میں لفظ استعمال تھیندو آ ناشکری آ تو اللہ تعالیٰ جی ذات بابرکات اساں کے حکم ڈنو آ کہ تاں مجھو شکر ادا کیو فرمائیں تاں اگر شکر ادا کندو تو ماں نعمت کے وڌائیندس لأزیدنکم تاں اگر لئن شکرتم لأزیدنکم سبحان اللہ ولئن کفرتم ان عذابی لشدید اللہ رحم اگر تاں ناشکری کندو تو پو مجھو یعنی قرآن پاک میں اللہ پاک فرماؤ تو تمہاں جیکنے مجھے نعمت واپرائے مجھو شکر ادا کندو تو ان میں انیا ودھیک برکت دیندو سے انہیں ودھائیں دم جی لأزیدن میں لام تاکید نون بھی تاکید یعنی بابا تاکیدہ انہی جے اندر موجود ہیں یعنی اللہ تعالیٰ فرمائے تو تاں اگر شکر کندو تو ان میں شک کیو ہی نہ کہ تاں جی نعمت ودھی پوندی اللہ سبحان اللہ وہ نعمت کیڑی بھی ہوچے کوئی بھی نعمت مثال آسان نظر جو شکر ادا کریوں تو نظر میں برکت تھی جی ہاں ٹھیک اولاد کے رسی کرے اللہ جو شکر ادا کریوں سبحان اللہ تو اولاد میں برکت تھی ہر رزق کھائی کرے شکر ادا کیوں رزق میں جی ہاں انہی میں برکت ناظرین کیلو زبردست اساں کے جکو آسو اللہ تبارک و تعالیٰ کرم تو فرمائے پیو تو جیکا بھی شے کھاؤں بھی اساں واپرائیوں بھی اساں رگو زبان سا چاہوں تو مجھا اللہ تجھو شکر اللہ پاک پکت ہو دے پیو تمام ان میں انجا وادھارو کرے دیندو ساں انہیں وادھارو کرنا یا شے مانا جے کو بھی تاں کے
पोइ त माना चइजे थोरी शइ जेकॾहिं हुजे पोइ न बार बार उन ते शुक्र अदा करे थो, इहो न वधीक को ग़रीब माण्हू आहे उहो अमीर कीअं थो थी सघे भला, इहो थोरो सर इहो बहितरीनु नुस्ख़ो आहे कि इंसान अगरि अल्लाह ताला जी उहो शुक्र अदा करे थो न नेमत जे मथां, त हीउ क़ुरान करीम जो वाइदो आहे न साईं, हीउ वाइदो उहो आयत मुबारक आहे, हीअ आयत मुक़दस आहे, हीअ आयत मुक़दस आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो त ऐं शुक्र करण वारा अगरि तूं शुक्र कंदे मुंहिंजो तोसां वाइदो आहे लअज़ीदन्ना, मां ज़रूरु ज़रूरु वधाईंदुसि। अज़ीदन कुम तव्हांजे लाइ, जी हाँ, तव्हांजे लाइ उन नेमत खे जेको आहे ज़रूरु वधाईंदुसि। त मतिलबु बग़ैर शुबह जे कोई बि ग़रीब आहे जेको आहे नेमत त हर कंहिंखे मुयसर आहे। असां वटि ग़रीब सिर्फ़ु हिकु लिहाज़ सां आहे कि बाबा हुन वटि अगरि पैसे जी क़िलत आहे बिल्कुलु, त उहो बि ग़रीब न आहे। नेमत जे हिसाब सां अल्लाह ताला इंसान खे वॾियूं नेमतूं अता कयूं आहिनि। इंसान इन शइ में इंसान खे अल्लाह ताला ग़रीब न छॾियो आहे। अल्लाह ताला फरमायो आहे इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, कि अगरि तव्हां नेमतनि जो शुमार करणु चाहींदव त पोइ तव्हां उनखे ॻणे न सघंदव। एॾियूं बेशुमार नेमतूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान खे ॾिनियूं आहिनि। अच्छा हाणे अर्ज़ु इहो आहे त शुकुर जेकॾहिं करियूं था इन जा फ़ज़ाइल अहादीस मुबारका में कुझु बयानु थिया? पहिरीं ॻाल्हि त क़ुरान करीम में ॾिसो जी, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो जेको वाइदो फरमायो आहे त इहा सभ खां वॾी फ़ज़ीलत इहा आहे कि क़ुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शुक्र जी फ़ज़ीलत पाण बयानु फरमाई आहे कि अगरि तव्हां शुक्र कंदव त पोइ तव्हांखे मां नेमत वधाए करे ॾींदुसि। सुभान अल्लाह। ऐं वरी अल्लाह ताला सूरह बक़रा में ईअं बि फरमायो कि त फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरूली वला तकफुरून, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो त मां तव्हांजो ज़िक्र कयां। अच्छा सुभान अल्लाह। तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो त मां तव्हांजो ज़िक्र कयां। मख़लूक ज़िक्र करे ख़ालिक ज़िक्र करे मख़लूक जो। कहिड़ी वॾी जेको आहे नेमत आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाननि जे मथां वॾी करम नवाज़ी फरमाई आहे कि इंसान जेको आहे अगरि अल्लाह तबारक व तआला खे यादि थो करे त उहो शानदार मालिक जेको आहे मान वारो मालिक पंहिंजी महिरबानी सां बाने खे यादि थो फरमाए ऐं उन खां मथे जेका अफ़ज़ल जमात आहे उन में यानी फ़रिश्तनि जी जमात में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाने खे थो यादि करे। ऐं शुक्र इहो मुफ़्ती साहिब हिते ई जेकॾहिं थोरो जी हा गौर त करियूं, सुभान अल्लाह, असां केॾो पाण खे ख़ुशि महसूसु कंदासीं जेको MNA MPA हर माण्हू जी सोच आहे न, मेंटेलिटी मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त को सरदार, को रईस, को अमीर, को पीर, को वॾे में वॾो दुनिया जो बादशाह, वज़ीर आज़म, को प्रेसिडेंट, को गवर्नर पंहिंजी कचहरी में कंहिंजो नालो वठी करे चयारो फलाणो शख़्स जेको आहे फलाणो जेको माण्हू आहे सुठो तज़किरो करे बुरो बि न, ऐं उहे माण्हू अचनि खे ॿुधाइनि त यार कमाल आहे, तूं प्रेसिडेंट, तूं वज़ीर आज़म, तूं गवर्नर, तूं वज़ीर आला, उहो वेठासीं कचहरी में तुंहिंजो तज़किरो कयईं त मूंखे ॿुधायो उन जी कैफ़ियत छा हूंदी? उन जी कैफ़ियत उहो शख़्स हर जॻह ते बयानु कंदो वतो हूंदो आहे त फलाणे MNA, फलाणे वज़ीर, फलाणे सरदार, फलाणे रईस, फलाणे वॾे असांखे मतिलबु जेको आहे कचहरी में यार मुंहिंजी एतिरी इज़त कंदो आहे, मूंखे एतिरो यादि रखंदो आहे त फलाणा माण्हू जॾहिं उनजी कचहरी में विया त उन्हनि जे साम्हूं मुंहिंजो ज़िक्र पियो करे ऐं उहे माण्हू वॾो मूंखे अची उन्हनि ॿुधायो ऐं मूंखे वॾो फ़ख़्रु आहे कि फलाणो मुंहिंजी इज़त कंदो आहे, मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे, त नाज़ उन खे थींदो आहे त अल्लाह अकबर, माना मिसाल ई न आहे सही यकीन कयो मुंहिंजो लूं कांडार थिए थी भई हक़ीक़त त मख़लूक त सॼी मख़लूक आहे न, मख़लूक त ख़ालिक नथी थी सघे। ठीकु आहे, महबूद केॾो बि नुज़ूल फरमाए अब्द न थींदो, अब्द केॾो बि उरूज ते वञे महबूद न थींदो, हू इबादत जो अकेलो लाइक़ आहे, उहो काइनात जो ठाहींदड़ आहे। उहो जो पंहिंजी महफ़िल में असां कंहिंजो नालो वठे, तज़किरो करे ऐं सुठो तज़किरो करे, मां सम्झां थो ज़िंदगी वसूल। अच्छा अॻिते छा फरमायूं? अल्लाहु अकबर, वशकुरूली वला तकफुरून, ऐं मुंहिंजो शुक्र कयो, मुंहिंजी नाशुक्री न कयो। त इंसान ज़िंदगी जे यानी अल्लाह ताला जी नेमतनि खे ॾिसे। आका मदीने वारे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हदीस पाक में बयानु फरमायो त कुल्लु अमरिन ज़ी बालिन लम युबदा बिहम्दिल्लाहि फहुव अक़ताउ, कि अगर कोई भी ज़ीशान कम
चङो कमु यानी जंहिं जेको शरीयत में मना न आहे उहो कमु अगरि अलाह ताला जी हमद सना अलाह जे शुक्र खां उन जो आगाज़ न कयो वञे त उहो बेबरकत रहंदो आहे। अच्छा, रब जो ज़िक्र माना ज़िक्र अलाह ताला जो ज़िक्र अलाह ताला जो शुक्र जेको आहे उहो यानी कंहिं बि कमु खे करण खां अॻु में इंसान जेको आहे उहो अलाह ताला जी ज़ात बाबरकात कम खां अॻु में बि अलाह खे यादि करे ऐं वरी उहो जेको कमु अंजाम ॾे वरी बि अलाह ताला जो इहा गुफ़्तगू हितां ई शुरू कंदासूं, जारी रखंदासूं। वक़्तु थियो आहे नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। अॼु जेको प्रोग्राम आहे न जेका तरबियत थिए पई मुंहिंजी दिलि वटां हर इंसान खे को न का टॉपिक का न का गुफ़्तगू का न का ॻाल्हि वणंदी आहे, पर शुकुर जेको आहे न मुंहिंजी दिली कैफ़ियत इहा आहे त बसि मूंखे अलाह पाक इहो ॾे जो अलाह पाक करम फरमाए मां सॼी ज़िंदगी उनजो शुकुर अदा कंदो रहां। जेतिरी अलाह हयाती ॾिनी आहे बसि मुंहिंजो कमु इहो हुजे त मां अलाह जो शुकुर अदा कयां। पर जॾहिं रब चए थो तव्हां मुंहिंजी नेमतूं ॻणणु चाहींदो त ॻणे बि न सघंदो। शुकुर त तॾहिं पूरो थिए जॾहिं ख़बर थो हुजे न कहिड़ियूं कहिड़ियूं महिरबानियूं आहिनि। बसि ईअं चऊं मुंहिंजा अलाह हर हाल में तुंहिंजो शुकुर आहे, हर नेमत ते तुंहिंजो शुकुर आहे। मुफ़्ती साहिबु, हे त असां हिकिड़ा कोझा किना कमज़ोर माण्हू, पर नबियनि जो इमाम अल्लाहु अकबर अल्लाह पाक जो आख़िरी नबी ऐं नबियनि जो सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, यानी मुंहिंजो मक़सदु हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ इशारो आहे। साईं जन जी सीरत तैयबा मां असांखे शुकुर जा कहिड़ा वाक़ियात मिलनि था? वॾो हिकिड़ो यानी बहितरीन तव्हांजो सुवालु आहे। हक़ीक़त इहा आहे त अगरि थोरो नज़र रखो सॼी मख़लूक जे मथां अलाह ताला जा थोरा आहिनि बेशक, ऐं वरी सॼी मख़लूक खां अलाह ताला जी ज़ात बाबरकात सॼी मख़लूक में जेके नबी सगोरा आहिनि, नबी सगोरा भी महबूब दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मथां जेको अलाह इनाम कयो आहे उहे बि सभई तुफ़ैली आहिनि। वाह, फ़इन्न मिन जूदिक दुनिया व दर्रतहा व मिन उलूमिका इल्मल लौहि वल क़लम। यानी दुनिया और आखिरत महबूब दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॾेई छॾी आहे। ऐं जेको अल्लामा बौसीरी रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बाबरकात रब जी आहे, मालिक मदीने और मालिक मदीने जी। इमाम बौसीरी छा फरमायो? अल्लामा बौसीरी ईअं बि फरमाइनि था पिया त फ़इन्नक शम्सु फ़द्लिन हुम कवाकिबुहा, के महबूबा तव्हां जेको हो न यानी फज़ल जा जेके सिज हो ऐं जेके सॼा नबी सगोरा आहिनि उहे तव्हांजे सदके यानी तारनि जी मिसल आहिनि। तव्हां कोई जेको आहे उहे रोशनी वठी रहिया आहिनि। अल्लाहु अकबर। वरी फरमाइनि था पिया फ़इन्न फ़द्ल रसूलिल्लाहि लैस लहू हद्दुन। अल्लामा बौसीरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे फ़ज़ीलतनि जो, फ़ज़ाइल जो, महबूब जे कमालात जी कोई हद ई न आहे जो कोई जेको बयानु करण वारो पंहिंजी ज़बान ते उनखे बयानु करे सघे। हाणे एहसानात एतिरा आहिनि कि लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते यानी एॾो करम फरमायो आहे जो पूरी काइनात खे मदीने वारे जे सदके में ठाहियो आहे। हाणे ॿुधायो त उहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे मुने में हक़ीक़ी जे साम्हूं झुकंदा हूंदा छा अंदाज़ हो? अम्मा आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो इहो तरीक़ो हो, रातनि जो राति जो एतिरियूं इबादत कंदा हुआ कि हत्ता वरमत क़दमाहु, कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़दम मुबारक सुॼी वेंदा हुआ, वर्म अची वेंदो, सोज पैदा थी वेंदी हुई। ये चाहे कि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम यानी अल्लाह ताला जे नेमतनि जो शुक्र उन्ही जी बारगाह में झुकी करे अदा कंदा कि अल्लाह तू मूंखे नबियनि जो सरदार बणाई, पूरी काइनात खे मुंहिंजे सदके में वजूद बख़्शई, केॾो वॾो इनाम मुंहिंजे मथां कई कि सभु नबियनि जो मूंखे सरदार बणाई, सॼी काइनात खे मुंहिंजे सदके वजूद बख़्शई, मूंखे पूरी काइनात जे लाइ रहमत बणाई, मूंखे मक़ाम महमूद अता कई,
कहिड़ा महबूब अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल आहिनि। महबूब अलैहिस्सलाम उन्हनि अल्लाह ताला जे नेमतनि जे साम्हूं जेको आहे यानी बंदगी, अल्लाह ताला जी बंदगी यानी जहिड़े तरीक़े सां महबूब अलैहिस्सलाम कई आहे कोई बि अहिड़ो करे नथो सघे। सहाबा कराम अलैहिम रिदवान, आयशा जी इन रिवायत जे अंदरि आहे त असां जॾहिं अर्ज़ु कंदा हुआसीं महबूबा तव्हां त मासूम आहियो, तव्हां त पाक ज़ात आहियो, तव्हां वरी बि एतिरियूं इबादतां था कयो पिया। महबूब अलैहिस्सलाम फरमाईंदा अफ़ला अकूनु अब्दन शकूरा, छा मां अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार बंदो न बणा। हाय यानी सजदो शुक्र जो आला तरीन दर्जो आहे। यानी जेकॾहिं इंसान चाहे त मां अल्लाह जो शुक्र अदा कयां त हू सजदो करे। यानी शुक्र जो अदा, अल्लाह जो शुक्र अदा करण जो आला तरीन अंदाज़ जेको आहे उहो नमाज़ जो सजदो आहे। सवाल इहो आहे क़याम आहे त तकलीफ़ुनि ते त सब्र थींदो आहे, जी हाँ, पर तकलीफ़ुनि ते शुक्र वाक़ई करबला में अल्लाहु अकबर, नौजवान पुट बि जी हाँ, ज़बह थींदो अखियुनि सां ॾिठो, जी हाँ, नंढड़ो पुट बि अखियुनि जे आॾो तीर सां ज़बह थींदे ॾिठो, ऐं बुख उञ तकलीफ़ूं ग़रीबुल वतनी, जी हाँ, पोइ बि इमाम हुसैन जो सजदो। इहा कैफ़ियत छा आहे? इहो मक़ाम रज़ा है, यानी बानो जेको आहे पंहिंजी वजूद जी बिल्कुलु नफ़ी करे रहियो आहे, चई रहियो आहे ऐं मालिक तू ई तूं आहे, ऐं मालिक तू ई तूं आहे, कहिड़ी बि हालत में रख, कहिड़ी बि हाल में रख, इनाम ॾेई थो भी असां तुंहिंजा बाना आहियूं। ऐं अगरि जेको आहे मुसीबतूं जेको आहे बला नाज़िल थिए थी पई, मुसीबत नाज़िल थिए थी, आज़माइश थिए थी पई, मालिक मौला असां जेका महबूब अलैहिस्सलाम खां इहो सिखी आया आहियूं त पंहिंजी ज़बान ते कोई लफ़्ज़ कलमो अहिड़ो कढणो न आहे। तरबियत हुई महबूबनि जी पंहिंजे बचड़नि खे, जी हाँ, छा तरबियत हुई पंहिंजी न्याणीअ खे, अल्लाहु अकबर, जो सॼी रात इबादत कंदी हुई। इहा इन घराणे जे मथां जेको इनाम थियो आहे, यकीनन जेको आहे पंजतनि जी जेके बाबरकत ज़ातूं आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे केॾो नवाज़ियो आहे कि जेको आहे हर कोई उन्हनि जे सदक़े में जेको आहे अल्लाह ताला खां नेमत हासिल करे रहियो आहे। यकीनन उहे ज़ातूं असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु मॉडल आहिनि। महबूब दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद पाक जेको आहे यानी जिन्हनि ज़ातनि खे असां पंज तन चवंदा आहियूं, उन्हनि जो जेको आहे किरदार, सब्र ॾिसो, उन्हनि जो नेमतनि ते शुक्र ॾिसो, उन्हनि जा सजदा ॾिसो, अल्लाहु अकबर। सियारे जी राति अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाहु ताला अन्हा सियारे जी रातनि में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी जेको आहे इबादत करे, ऐं जेॾी महिल सुबुह सादिक यानी आज़ान जी महल थिए त अल्लाह ताला जी बारगाह में यानी आजिज़ी जा अहिड़ा कलमात, अहिड़ा प्यारा कलमात, मालिक मौला तो राति एॾी नंढड़ी पैदा कई आहे कि फातिमा जो सजदो बि पूरो न थियो। अल्लाहु अकबर। नेमतनि जे शुक्र जो यानी इहो अंदाज़ उम्मत जे वास्ते हिकिड़ो बहितरीनु मॉडल ऐं नमूनो आहे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा फरमायूं थियूं त असांजे घर में ॿ टे महीना जी हाँ चुल्ह न ॿरंदी हुई, जी हाँ, यानी खाधो न पचंदो हो, जी हाँ, रुगो ॿ कारी शयूं यानी हिकु पाणी ऐं ॿियो खारक खजूर, इन ते गुज़ारो थींदो। जी हाँ, इहो मतिलबु हिकिड़ी सुवाल आहे त एॾो सब्र ऐं शुक्र जी हाँ, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेके मालिकनि काइनात जा, काइनात अल्लाह ताला ठाहे मालिक मदीने वारे साईं खे करे छॾियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, साईं जन जे कब्ज़े में सॼी काइनात, हवा खे ॾियनि, पहाड़नि खे ॾियनि, ज़मीन खे ॾियनि, वण खे ॾियनि, केतिरा मौजज़ा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मौजूद आहिनि। वणनि खे सॾु कयूं, पखी, एॾी ताक़त। महबूब जे हुकुम सां वण बि हलिया थे आया, सम्झी सचो रसूल थे, उठणनि बि सर झुकाया, महबूब जे हुकुम सां। यानी एॾी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। सवाल इहो त एॾी ताक़त हुजण जे बावजूद चाहिनि हा त सोन जा पहाड़ गॾु हुजनि हा, पोइ बि ॿ महीना टे महीना पाणी ऐं खारकुनि ते न रुगो पाण, सभु घर वारियूं बचनि समेत गुज़ारो हूंदो, इहो छा आहे? असल में इहो तव्हां जे यकीन नाज़रीन जे गोश गुज़ार कयूं था पिया त महबूब दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो जेको ज़ाहिरी जेको फ़क़्र आहे, इहो महबूब अलैहिस्सलाम जो इख्तियारी आहे। ईअं न आहे त कोई पैसा या मालो दौलत जी कोई न, मालो दौलत जी जेका कोई कमी, ज़ाहिरी तौर ते बि कोई कमी न आहे। हूअं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हर शइ जा मालिक आहिनि, लेकिन ज़ाहिरी तौर ते यानी असबाब, हा, माल गनीमत जो 5 हिसो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे डायरेक्ट ईंदो हो। सहाबा कराम तोहफ़ा आणींदा हुआ, महबूब दो आलम अलैहिस्सलाम खे पेश कंदा, हर तरह जूं ख़िदमतूं कंदा हुआ। महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम पाण पंहिंजे घर वारनि खे पूरो
यानी साल जो ख़र्च एडवांस में ॾेई छॾींदा हुआ। महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाक़ी जेको ज़ाहिरी जेको तव्हां जेको आहे यानी 3 ॾींहं यानी बस कार्यनि शयुनि ते जेको गुज़ारो थी रहियो आहे त इहो अल्लाह ताला जे रस्ते में महबूब जो जूद और सखा आहे। हिकु दफ़ा महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ जे वास्ते तशरीफ़ फरमा थिया। सहाबा किराम अलैहिम रिदवान फरमाइनि था अक़ामत थी वई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सॼा सहाबा यानी अक़ामत खां बाद में उथी बीठा। महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम अचानक घर ॾे तशरीफ़ फरमा थिया। महबूब दो आलम अलैहिस्सलाम कुछ टाइम खां बाद में वरी वापसि थिया त महबूब अलैहिस्सलाम फरमाया त तव्हांखे कोई हैरत थी हुजे त जेको आहे त मां हलियो वियो हुउमि त मां जे घर में सोनो आयो हो उहो मां सभु अल्लाह ताला जे रस्ते में ख़ैरात कयो हुउमि। वरी मूंखे ज़हन में आयो कि उन मां टुकड़ो हिकिड़ो रहिजी वियो आहे। मां चाहियो त नमाज़ बाद में अदा कयां, उन खे बि पहिरियों अल्लाह ताला जे रस्ते में ख़र्च करे अचां। अल्लाहु त हीउ जेको आहे महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह ताला जे रस्ते में जेको ख़र्च करणु आहे यानी कोई बि जेको वाह क्या जूदो करम है शहे बता तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। जेको बि सवाल ई ईंदो आहे न त जेको आहे न जो अल्लामा बोसरी वरी ॻाल्हि आहे कि फ़इन्न मिन जूदिका दुनिया व दर्रतहा व मिन उलूमिका इल्म लौहि वल क़लमी। महबूब अलैहिस्सलाम जो जेको बि साइल ईंदो आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे वापसि ख़ाली न छॾींदा आहिनि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में हिकु शाइर ईअं बि चयो आहे त महबूब दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जूद जो हाल हीअ आहे कि कलमा ला जेको आहे वो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम की मांगेंगे ज़बान मांगे पे जाएंगे मुंह मांगी पाएंगे सरकार में न ला है न हाजत अगर की है। सुभान अल्लाह। पर वो जेको आहे शाइर आहे उहो बहितरीन ॻाल्हि करे थो। कहते हैं कि अगरि जेको आहे न महबूब अलैहिस्सलाम जे ज़बान ते ला जो कलमो माना नहीं जो कलमो न जो कलमो कॾहिं जारी न थियो आहे। हा अगरि सिर्फ़ु जारी थियो आहे त सिर्फ़ु नमाज़ जे तशहुद में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जी सूरत में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे उहो ला खे जारी कयो आहे। अगरि इहो न हुजे हा कान ला उहू नामू त पोइ हुज़ूर जी ला बि हा हुजे हा अल्लाह कान ला उहू नामू त पोइ इहा ला बि हा ई हुजे हा। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको यानी ज़ाहिरी जेका फ़क़्र हो महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम इख्तियार फरमायो पाण पसंदि फरमायो ऐं इहो बि फरमायो त क़यामत वारे ॾींहुं बि मां इन्हनि सां ई मिसकीननि सां उथणु चाहियां थो। अच्छा हाणे सुवाल इहो आहे साईं त शुकुर करणु ज़रूरी आहे? छो ज़रूरी आहे? छा वजह आहे? वजह ॾिसो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुने में हक़ीक़ी आहे। उन मुने में हक़ीक़ी जो शुक्र करणु इंसान जे मथां छो थो करे पियो इहा वजह ॿुधायो। वजह इहा आहे त उन इनाम ॾिनो आहे, उन महिरबानी कई आहे, उन पूरी काइनात खे ठाहियो आहे। जॾहिं बानो उन जी बारगाह में उन जो शुक्र अदा कंदो आहे त उन खे ॾाढो वणंदो आहे। उन जो शुक्र करणु वाजिबु आहे छो जो उन इन शइ जो हुकुम ॾिनो आहे। ऐं जेको आहे कुफ़रान नेमत जे बारे में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जी वईद बयानु कई आहे कि वला इन कफ़रतुम इन अज़ाबी लशदीद कि अगरि तव्हां नाशुक्री कंदव त पोइ मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। त नेमतूं हर तरफ़ ॾिसो न पूरी काइनात चंद हली रहियो आहे वशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। ऐं जेको आहे सिज हली रहियो आहे, चंड हली रहियो आहे, तारा हली रहिया आहिनि, आबो हवा आहे। यानी काइनात जी हिकु हिकु शइ ते तव्हां तवजो कयो। ठीकु आहे। इन फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्दि लआयातिन लिउलिल अलबाब। आसमान ऐं ज़मीन जी पैदाइश जे अंदरि अक़ल वारनि जे वास्ते नमूनो मौजूदु आहे। हर शइ जे अंदरि अल्लाह ताला नेमत अता नेमत यानी नेमत ई नेमत पूरी काइनात इंसान जे वास्ते आहे न। ऐं इंसान जेको आहे उहो रब जे वास्ते ठहियो आहे। सभु शइ अल्लाह ताला जोड़ी आहे इंसान जे वास्ते। इंसान जो पंहिंजो जेको ज़ाहिरी वजूद आहे न सिर्फ़ु अखि नेमत न आहे, अखि जे अंदरि जेका रोशनी आहे उहा बि नेमत आहे। उन जे मथां जेके पिमलियूं मौजूदु आहिनि उहे बि नेमतूं आहिनि। अंदरि जेको पूरो अखि जो जेको सिस्टम हली रहियो आहे जेका नूर ऐं रोशनी यानी उहो जेको आहे फैली रही आहे उहो सॼो नेमत आहे। हता कि इंसान जो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। अल्लाह ताला फरमायो तव्हां ज़ाहिर बि ॾिसो, तव्हां पंहिंजो बातिन बि ॾिसो। अंदरि गुर्दो आहे, अंदरि दिलि आहे, अंदरि फीफड़ा आहिनि, अंदरि पूरो हिकिड़ो निज़ाम जेको आहे पूरो जेको आहे साइंस इन महिल ॿुधाए रही आहे। पूरो हिकिड़ो सिस्टम आहे जेको अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे वास्ते जोड़े छॾियो आहे। पोइ छा अहिड़े मुने में हक़ीक़ी जो इंसान शुक्र न करे त ॿियो छा करे। त इन करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो शुक्र असांजे मथां हर हाल में वाजिबु ऐं ज़रूरी आहे। ऐं असांखे खपे ॾिसो महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जीअं सीरत मुबारका जी ॻाल्हि हले पई त
त सैयद दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत असांजे वास्ते यानी शुक्र वारे बाब में हिकु तरफ़ इबादत बि कयूं ऐं बाक़ी जेके दीगर मामलात कयूं महबूब अलैहिस्सलाम उम्मतनि खे इहो बि सेखारियो त जेॾी महिल तव्हां पेशाब पाखानो इहो करे करे निकिरो उते बि चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल अज़ा व आफ़ानी। कहिड़ो तसवर आयो कि मां में त एतिरी सलाहियत बि न आहे त पेशाब खे परे करे सघे। तर्जुमो छा आहे? यानी तमामु तारीफ़ूं अल्लाह ताला जी ज़ात जे लाइ आहिनि जंहिं मूंखां तकलीफ़ दा शइ खे परे कयो आहे। अलामा साहब मूंखे आफ़ियत बख़्शी आहे इन टॉपिक ते गुफ़्तगू जारी रखंदासूं। हींअर वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन असां इजो था वापसि वरूं ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनीअ जी वाट। माशाअल्लाह असांजो जेको टॉपिक आहे उन ते गुफ़्तगू जारी आहे शुक्र जे मौज़ू ते। मुफ़्ती साहब गुफ़्तगू हली रही शुक्र जे हवाले सां त हाणे छा हीउ त थियो अल्लाह ताला जो शुक्र, हाणे चऊं था मख़लूक जी तरफ़ अल्लाह त मख़लूक में बि छा असांखे कंहिंजो शुक्र अदा करिणो आहे या सिर्फ़ु अल्लाह जो शुक्र अदा कयो काफ़ी आहे? मख़लूक ख़ुदा में सभ खां अव्वल जंहिंजो थोरो अल्लाह ताला असांजे मथां यानी सभ खां वधीक रखियो आहे मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शुक्रगुज़ार थियणु ज़रूरी आहे कि क़ुरान मिलियो महबूबन करीमन अलैहिस्सलाम जे सदके, ईमान मिलियो महबूब दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सदके में, यानी पूरो इस्लाम आहे। सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी शुक्र जो तरीक़ेकार इहो आहे त महबूब अलैहिस्सलाम सां बेहद मोहब्बत कजे, ला इंतहा मोहब्बत कजे, एतिरी मोहब्बत कजे कि पंहिंजा ॿार बच्चा उन मोहब्बत जे साम्हूं घटि थी पवे, हर शइ विसरी वञे। सैयद दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह साहब हक़ अदा कयो आहे। शाह साहब वाह जो ॻाल्हि कई, हक़ त कोई अदा नथो करे सघे पर वाह जो लफ़्ज़ पाण फरमायूं त थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पाण फरमायो त थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा, थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घनेरा वारी जा ज़रा घणे की अल्लाहु अकबर, उन खां बि वधेरा, उनखां बि वधेरा। अल्लाहु अकबर। अॻिते फरमाइनि था पिया त जेको आहे भलायूं ऐं भेरा ऐं ॻणे ॻणंदसि केतिरा, न ॻणी न सघंदो। क़ुरान पाक जी तशरीह आहे। महबूब दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो जी मोहब्बत हर वक़्तु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अदब असांजे लाइ ज़रूरी आहे उम्मती जे लाइ। महबूब अलैहिस्सलाम जो जॾहिं बि ज़िक्र अचे दुरूद सलाम जारी थी वञे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखण वारी हर शइ सां मोहब्बत जी आल जेकी कुर्बानी ॾिनी आहे करबला जे मैदान में, उन खां अलावा बि संजन जी आल जो बि शुक्रिया अदा आल जो बि शुक्रिया आहे। महबूब अलैहिस्सलाम जे सहाबा, सॼो दीन असांखे महबूब अलैहिस्सलाम खां जेको आहे पहुतो आहे, उन में महबूब अलैहिस्सलाम जी आल जो, महबूब अलैहिस्सलाम जे सहाबा जो जेको आहे शुक्रगुज़ार थियणु इहो असांजे मथां ज़रूरी आहे। ऐं मख़लूक ख़ुदा में वालिदैन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त ऐं मूसा अलैहिस्सलाम अनिश्कुर ली वली वालिदैका, मुंहिंजो बि शुक्र अदा कर ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र अदा कर। सुभान अल्लाह। माउ पीउ जो शुक्र अदा कर ऐं ख़ासि तौर ते वालिदैन, हूअं त सॼी ज़िंदगी उन्हनि पालियो आहे, पोसियो आहे, ख़िदमतूं कयूं आहिनि, तालीम ॾिवारी आहे, ख़र्चा कया आहिनि, पीउ जो केॾो किरदारु आहे, यानी उहो अहिड़ो हिकिड़ो बहादुर किरदारु आहे पीउ जो। टाइम ॾिजो न, पूरी गुफ़्तगू करियूं। असां वटि माउ जी त वाक़ई पेश कई वेंदी आहे, पीउ वीचारे जे लाइ एतिरो न हूंदो आहे जेको सॼी उमिरि सिधी चेल खां टेढ़ी थी वञे पई, कमाए 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 जेको आहे उहो थकी पियो आहे। यानी महांगाई जे अंदरि जेको आहे ॿारनि जी ज़रूरत जे वास्ते यानी उहो हिकिड़ो बहादुर अल्लाह ताला उनखे जेको आहे उहो यानी बहादुरी अता कई आहे, जंहिं कंहिंजे हर क़िस्म जे हालात खे कंट्रोल करे किथां बि जेको आहे महिनत करे पंहिंजे बचनि ताईं रिस्क पहुचाए थो ऐं उहे ॿारड़ा उथी करे चवनि था इहो त असांजो कमाल आहे। यानी असां अॼु अगरि कंहिं मंज़िल ते पहुता आहियूं त इहो असांजी पंहिंजी ज़हानत आहे, असांजे सादे अबे खे छा ख़बर आहे। अबो सातड़ो आहे वीचारो, अबो एतिरो घटि पढ़ियल आहे जेको असांजे अबे हले छा कयो आहे, सॼी ज़िंदगी उन वीचारे कमाई आहे, महिनत कई आहे, कोशिशि कई आहे। साईं वालिदैन ॿई जेके आहिनि यानी माउ बि लाइक़ु शुक्र आहे त वालिद साहब बि लाइक़ु शुक्र आहे, ॿिन्हिनि जो शुक्रियो अदा करणु असां तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। ॾिसो
सूरह बनी इसराइल जे अंदरि अल्लाह ताला फरमायो त ख़ुसूसन जॾहिं माउ पीउ कुराड़ा थियनि फला तनहरहुमा फला तक़ुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा, तव्हां उफ़ जो कलमो बि उन्हनि जे साम्हूं न चओ। यानी उफ़ जो केॾो नंढड़ो कलमो आहे। उलमा इन जी शरह में लिखनि था पिया त उफ़ जेको आहे हिकिड़ो अज़ियत वारो कलमो आहे। अगरि माउ पीउ जे साम्हूं चयो अरबी में कलमो, सिंधी में लफ़्ज़। हा, लफ़्ज़ जेको आहे अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको माना यानी हल्के में हल्को आहे, उन जी वजह खां बि अज़ियत थिए थी त उहो बि हराम आहे। त इन करे जेके वॾा कलमा आहिनि उहे पंहिंजो पाण ई हराम थी वेंदा। त कोई बि अहिड़ी नाज़ेबा ॻाल्हि जेका वालिदैन जी शान जे लाइक़ु न आहे, ज़बान को इंसान अदा न करे ऐं ख़ुसूसन कुराड़प में उन्हनि जी ख़िदमत करे। त मख़लूक़ खुदा यादि रहे कि महबूब दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये शुक्र जो जेको यानी जंहिं बि कंहिं बि तरीक़े सां इंसान जे मथां एहसान इनाम कयो आहे उन जो शुक्रियो अदा करणु इहो ज़रूरी आहे। अच्छा, माउ पीउ जो शुक्र त थी वियो, जी हा, नबी करीम अलैहिस्सलाम जन जो ऐं संदन आल असहाब जो बि छा आम मोहसिन जेको असां ते एहसान करे थो, जी पोइ असांजो बॉस हुजे या असांजो सबऑर्डिनेटर हुजे जी या असांजो कलीग हुजे जेको गॾु असां सां गॾु कमु करे थो पियो या दोस्त या हुजे, उस्ताद हुजे उन्हनि जो बि शुक्रियो आहे अदा करणु। सभ जो शुक्रियो अदा करणु ज़रूरी आहे। इंसान हमेशह चङे जी चङाई जो एतिराफ़ करणु सिखे, इन सां मुहबत वधंदी आहे। उनजो रिज़ल्ट इहो आहे अगरि कोई एतिराफ़ कंदो न, महबूब दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक जो मफ़हूम आहे, आका दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको शख़्स इंसान जो शुक्रगुज़ार न आहे उहो अल्लाह ताला जो बि शुक्रगुज़ार न आहे। हर इंसान जो शुक्रियो अदा करिणो आहे, जंहिं बि कंहिं बि तरीक़े सां महिरबानी कई आहे, कंहिं बि तरीक़े सां, सिर्फ़ु इज़त ई ॾिनई खणी, अगरि ॿियो काई शइ न बि ॾिनई, इज़त ई ॾिनई, तॾहिं बि शुक्रिये जे लाइक़ु आहे। कंहिं बि तरीक़े सां उन महिरबानी कई, यानी बस ते वञूं था पिया जो पंहिंजी जॻह ॾिनई, या असांजे लाइ कोई उथी बीठो एतिराम कयईं, जेको पाणी जो गिलास पेश कयईं, सभ जो जेको आहे असांखे बाक़ाइदा हमदन व शुक्रनि जा लफ़्ज़ जेको आहे उहे सिखाया विया आहिनि कि सभ जो शुक्रियो अदा कयो, सभ जा एहसान मंदो, इन तरीक़े सां मुहबत वधंदी आहे। जेके सवालात थियनि था पिया उन्हनि मां बि तव्हांखे त असां वटि पंहिंजो ग़ुलाम क़ादिर शेख साहब जेके कराची जे सचल ॻोठ सां तालुक़ु रखनि था, उन्हनि जो सुवालु आहे त शुकुर त माण्हू उनजो अदा करे जंहिं का महिरबानी कई हुजे। हिकिड़ो ग़रीब मिसकीन आहे, चपल बि पेरनि में न आहिनि, खाइण जे लाइ रोज़ी न आहे, वीचारो कमाए थो, कॾहिं खाए थो, कॾहिं बुख ते आहे, उन ते त न आहे न शुकुर अदा करणु, जंहिंखे कुझु आहे ई न पंहिंजो घरु आहे, न जेको आहे सो खाइण लाइ खाधो आहे, न पाइण लाइ लिबास आहे, चतियूं फाटल आहिनि। शुकुर त उहे अदा कनि जेके सुठा काटनि जा जोड़ा, वॾियूं गाॾियूं, वॾा बंगला, उहे शुकुर अदा कनि। उहो जेको ग़रीब मिसकीन आहे, जंहिं वटि कुझु आहे ई कोन, उहो बि शुकुर अदा करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे सॼे वजूद खे नेमत बणायो आहे। यानी इंसान ईअं ॾिसंदो आहे त मां वटि गाॾी न आहे त सम्झंदो आहे मां वटि हाणे नेमत न आहे, ऐं जेको आहे त उहो ॾिसंदो आहे त बाबा बंगला मां वटि न आहिनि त सम्झंदो आहे की मां वटि नेमत न आहे, या मालो दौलत जी उहा रवानी न आहे, ठीकु आहे न। उहो स्टेटस माण्हुनि में जेको आम तौर ते कपिड़ा, VIP जेको आहे लिबास, VIP जूता, मालो दौलत जी फरावानी अगरि न ॾिसंदो सम्झंदो मां वटि नेमत न आहे, मूंखे शुकुर न आहे। ईअं न आहे। हर हिकु अखि नेमत आहे। अखि जी नेमत यानी अंधे खां उन जी क़दुरु पुछा कजे। जंहिं शख़्स वटि जेको आहे हथु आहिनि, अहिड़ा माण्हू बि त आहिनि जिन्हनि खे हथु बि न आहे। असां घुमूं फिरूं था पिया, इहो बि त वॾी अल्लाह ताला जी नेमत आहे न। हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ा रस्ते सां वञनि पिया, इन मिसाल जे ज़रिए जेका ॻाल्हि अञा ज़्यादा सम्झ में ईंदी, जेको आहे त उन्हनि जे यानी कैफ़ियत उन महिल इहा हुई कि पेरनि में पाइण जे वास्ते जूती न हुई। रस्ते सां वञनि पिया त थोरो ख़्यालु बुज़ुर्ग खे थोरो थियो कि अॼु जूता न आहिनि मां वटि। अञा हलंदो ई वञे पियो त ॾिठईं त हिक हंधि ते जेको आहे हिकिड़ो अहिड़ो शख़्स वेठो आहे जंहिंखे ॼंघा ई न आहिनि। ख़्यालु आयो ऐं सजदे में किरी पिया, ऐं अल्लाह मूंखे त जूतो सिर्फ़ु न आहे, ऐं अल्लाह तुंहिंजी वॾी करम नवाज़ी आहे, मां घुमी फिरी त सघां थो। हीअ त उहो शख़्स आहे जंहिंखे ॼंघनि जी नेमत बि हासिलु न आहे। हमेशह अल्लाह ताला जे शुक्र जे वास्ते हमेशह इंसानु हेठि ॾिसे। असां छो जो हर वक़्तु छड़ो असांजी दीद मथे ते आहे, हरदमि पाण खां मथे स्टेटस वारे खे ॾिसंदा आहियूं, इन करे नाशुक्री पैदा थींदी आहे। हमेशह इंसानु हेठि नज़र करे। ऐं सैलाब आया ऐं जेको आहे माण्हू बेघर थिया, घर वारनि खे अल्लाह जो शुक्र अदा करणु घुरिजे न। बेशक घर जूं जेके नेमतूं आहिनि, भली ग़रीबी जहिड़ो बि हाल आहे, घर में त वेठो आहे न,
मगर जेको आहे जेको सैलाब वारनि खां पुछा कयो जिन्हनि जा घर ई हलिया विया, जिन्हनि जो जेको मालो मता ई हलियो वियो, जंहिं करे हर हाल में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो शुक्र कजे। इन करे के उन महिरबान जी महिरबानी हर वक़्तु ज़बान ते अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह शुक्र इहे कलमात जारी थियणु घुरिजनि। इहो हिकिड़े यानी शुक्र अदा करण जे लाइ ज़रूरी न आहे त को मालदार हुजे, पैसे वारो हुजे, बंगलनि गाॾियुनि नौकरियुनि कारोबार वारो हुजे, हर शख्स के शुक्र अदा करणो आहे। जेका अल्लाह ताला उनखे नेमत सलामत ॾिनी आहे, ज़बान सलामत आहे, अखि सलामत आहे, कन सलामत, दिलि सलामत, बुखियूं सलामत, फिफड़ सलामत। जी जी सर, इन नेमतनि जो क़दर त बीमार खां वञी पुछा कजे न। जेका बीमारनि जी जेका हालत हूंदी आहे, बिस्तरे ते तड़पी रहिया आहिनि, त शुक्र आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो कि असांखे अल्लाह पाक सिहत जहिड़ी नेमत अता कई आहे। हता कि हे जेको असांजे ज़बान जे अंदरि, ज़बान त नेमत आहे न सही, पर ज़बान जे अंदरि जेका थुक आहे इहा बि वॾी नेमत आहे। अगरि इहा ई ख़ुश्क थी वञे त आवाज़ ई न निकिरंदी। तव्हांखे उहो जेका हादीस ज़िक्र हले पियो, यानी असां अगरि पूरो निज़ाम असांजो कमु करे रहियो आहे ऐं जेको आहे सिहत आफ़ियत असांखे हासिलु आहे, इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे। अगरि राति जो सुखी निंड ई अचे थी पई त इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे। ज़बरदस्त। अल्लाह ताला जेको आहे सम्झ नसीब करे ऐं अल्लाह ताला पंहिंजे शुक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तमामु बहितरीन। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? अॼोके प्रोग्राम जे बाबति तव्हां पंहिंजा राया ॾियो। किथे ॾींदो राया? असांजो यूट्यूब चैनल आहे न, उनखे सब्सक्राइब कयो, सिंध TV HD इस्लामिक, इनखे सब्सक्राइब कयो, प्रोग्राम ॾिसो। अव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो? अल्लामा साहब मुफ्ती साहब जो गुफ़्तगू का ॻाल्हि अहिड़ी जेका सम्झ में न आई, तव्हां कमेंट्स में लिखो। को सुवाल करणु चाहियो था तव्हांजे नाले, तव्हांजे शहर सां, उहो सुवाल असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासूं। यूट्यूब खां अलावा फेसबुक ते बि असांजो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे बि तव्हीं लाइक करियो, फॉलो करियो ऐं उते पंहिंजा कमेंट्स ॾियो। ऐं हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदुसि, असांजे प्रोग्राम्स खे व्हाट्सएप ते या ॿियनि सोशल जेके बि मीडिया जे ज़रिए सां इन्हनि खे तव्हीं शेयर करियो। इहा नेकी आहे, वॾी नेकी आहे, ज़बरदस्त। तव्हां जेकॾहिं शुक्र जो मौज़ू ॿुधो आहे, तव्हांजे दिलि में कैफ़ियत ज़रूरु पैदा थी हूंदी त वाक़ई यार अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे, त पोइ तव्हांजा जेके दोस्त माइट अहबाब आहिनि, तालुक़दार आहिनि, उन्हनि खे बि असांजो हीउ प्रोग्राम तव्हां शेयर करियो ताकी उहो बि ॾिसे ऐं उनजी दिलि में बि अल्लाह ताला जो शुक्र अदा थिए, शुक्र जी कैफ़ियत पैदा थिए। इन ते बि अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इनाम ॾींदो। तमामु नाज़रीन ऐं सामीन जो दिलि सां शुक्रियो, अव्हांजी महिरबानी। अव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो। उनखां पोइ मुफ्ती तारिक अहमद लाशारी साहब जो शुक्रियो अदा करियां थो, जंहिं पंहिंजो एॾो पंधु करे तशरीफ़ वठी आया, असांजे स्टूडियो में आया ऐं प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो। तव्हांजी महिरबानी। इमरान अनवार कादरी साहब, आपका बेहद शुक्रिया। आप तशरीफ़ लाए, अपनी जितनी भी मसरूफियात थी उनको छोड़ के आए, हमें नाते सुनाई। अल्लाह पाक आपका आना अपनी बारगाह में कबूल फरमाए। इन गुज़ारिश ते अल्लाह तबारक व तआला चायो तो सुभाणे इन ई टाइम ते वरी इन सिंध TV जे चैनल ते तव्हां सां प्रोग्राम रोशनी जी वाट में मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। ये आरज़ू नहीं कि दुआएं हजार दो, ये आरज़ू नहीं कि दुआएं हजार दो, पढ़कर नबी की नात लगद में उतार दो, और सुनते हैं जाकनी का है लम्हा बड़ा कठिन, सुनते हैं जाकनी का है लम्हा बड़ा कठिन, सदके में पंजतन के वो लम्हा गुजार दो, सदके में पंजतन के वो लम्हा गुजार दो, और देखा भी नहीं है
نظر نے جمال یار دیکھا بھی ابھی ہے نظر نے جمال یار اے موت مجھ کو تھوڑی سی مہلت ادھار دو اے موت مجھ کو تھوڑی سی مہلت ادھار دو اور مکے کی تپتی ریت پر کہتے تھے یہ بلال مکے کی تپتی ریت پر کہتے تھے یہ بلال عشق نبی کی مجھ کو سزا بار بار دو عشق نبی کی مجھ کو سزا بار بار دو اور یہ جان بھی ظہوری انہی کے تو فعل ہے یہ جان بھی ظہوری انہی کے تو فعل ہے اس جان کو حضور کے قدموں میں وار دو اس جان کو حضور کے صدقے اتار دو یہ آرزو نہیں کہ دعائیں ہزار دو پڑھ کر نبی کی نعت لحد میں اتار دو سبسکرائب करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो